अॼु जीअं त असां डिस्कस कंदासीं फ्यूचर परफेक्ट टेंस। फ्यूचर जो मतिलबु आहे मुस्तक़बिल, परफेक्ट माना भई कंप्लीट टेंस, जेको वक़्तु मुस्तक़बिल में कामिल वक़्तु कमु थियण जे बारे में ॿुधाए, उनखे फ्यूचर परफेक्ट टेंस चइबो आहे। ए वर्ब which modifies the completion of an action in future time, that is called future perfect tense. Completion of an action, कंहिं बि कम जो पूरो थियणु, पूरो थी चुको हुजणु, उनखे फ्यूचर परफेक्ट टेंस चइबो आहे। नोट कहिड़ो आहे पहिरियों, दिस टेंस शोज़ द कंप्लीटेशन ऑफ एन एक्शन इन फ्यूचर टाइम। कंहिं बि कम जो पूरो थियणु ॿुधाए मुस्तक़बिल जे वक़्त में, उनखे फ्यूचर परफेक्ट टेंस चइबो आहे। ही जेका असां इंग्लिश पढ़ी रहिया आहियूं, ही 5वीं क्लास जे लाइ आहे, 6वीं क्लास वारनि जे लाइ आहे, जेके गवर्नमेंट स्कूलनि में पढ़ंदा आहिनि ऐं हिकु सुठी तालीम नथा वठी सघनि ऐं हुननि वटि को वसाइल न आहिनि, तंहिंजे करे ही ॿुधी सघनि था। पर इंटरनेट जो वसिलो त ॻोठनि में बि हूअं बि आहे, ऐं जेकॾहिं एतिरो पैसो हुजनि, पैकेज एतिरो, त उहो एडमिशन वठी सघनि था। पर कोशिशि करनि त पढ़ी सघनि था, कंहिंखां ब्लूटूथ वठी करे, कंहिंखां कीअं वठी करे। नोट ॿियों आहे त शल हैव एंड विल हैव आर द हेल्पिंग वर्ब्स ऑफ दिस टेंस। शल हैव ऐं विल हैव हिन टेंस जो जेको आहे सो त हेल्पिंग वर्ब आहे। नोट थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब इज़ यूज फॉर द टेंस। तव्हांखे अॻे में ई ऑलरेडी ख़बर आहे त परफेक्ट टेंस में हमेशा 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 थर्ड फॉर्म लॻंदी आहे, वर्ब जी थर्ड फॉर्म लॻंदी आहे हमेशा लाइ। बिल्डिंग ठाहींदासीं कीअं, असां जुमिलो कीअं ठाहींदा, पहिरियों सब्जेक्ट, पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ मेन वर्ब जी थर्ड फॉर्म, पोइ ऑब्जेक्ट। गज़ल, गज़ल हिकु नालो आहे, सब्जेक्ट आहे, कमु करण वारो आहे। विल हैव, विल हैव ही हिकु हेल्पिंग वर्ब आहे। बाट, बाट माना ख़रीद कयो, अ ब्लैंकेट। गज़ल कंबल ख़रीद करे चुकंदी। गज़ल विल हैव बाट ए ब्लैंकेट, करे चुकंदी, करे चुकंदी, करे गज़ल कंबल ख़रीद करे चुकंदी। मिसाल जी ॻाल्हि आहे, जीअं को इंसान फ़ोन ते ॻाल्हाए त तव्हां ही कमु करे वठो, त उहो चए त मां ही करे वठंदुसि, चुकंदुसि, तव्हांजे अचण खां पहिरियों कमु करे चुकंदुसि। माना को बि कमु फ्यूचर वक़्त में पूरो करे। जीअं आई शैल हैव रिटन, मां लिखी चुकंदुसि। वी शैल हैव रिटन, असीं लिखी चुकंदासीं। यू विल हैव रिटन, तव्हां लिखी चुकंदा। यू विल हैव रिटन, तव्हां लिखी चुकंदे। ही विल हैव रिटन, हू लिखी चुकंदो। शी विल हैव रिटन, हूअ लिखी चुकंदी। इट विल हैव रिटन, उहो लिखी चुकंदो। दे विल हैव रिटन, उहे लिखी चुकंदा। मिसाली जुमिला असां अॼु पढ़ंदासीं। मिसाल वठो, गोविंदा विल हैव लर्न डांस, गोविंदा नाच सिखी सघंदो। दे विल हैव इलेक्टेड मिस्टर एक्स एग्जाम्पल देयर चेयरमैन, उहे जनाब एक्स खे पंहिंजो सदर चूंडे चुकंदा। द मैच विल हैव इंडेड इन ड्रा, मैच जीत हार जे मुक़ाबले खां सवाइ ख़तमु थी चुकंदी। शफ़ी मोहम्मद विल हैव पेड फाइन, शफ़ी मोहम्मद ॾंड भरे चुकंदो। द प्रिज़नर विल हैव हैंग्ड हिमसेल्फ, कैदी पंहिंजो पाण खे फाहो ॾेई चुकंदो। द कंपनी विल हैव इंक्लूडेड योर नेम इन द लिस्ट, कंपनी तव्हांजो नालो लिस्ट में शामिल करे चुकंदी। मिस्टर मुख्तियार विल हैव पार्टेड फ्राम हिज ब्रदर, मिस्टर मुख्तियार पंहिंजे भाउ खां अलॻि थी चुकंदो। उहे रेल कार में लही चुकंदा। दे विल हैव अलाइटेड, अलाइटेड में लही चुकंदा फ्राम द ट्रेन। काशिफ विल हैव अवेल्ड ऑफ दिस अपॉर्चुनिटी, काशिफ हिन मौक़े जो फ़ाइदो वठी चुकंदो। माए
द किंग विल हैव बेनिश्ड हिम फ्रॉम द कंट्री। बादशाह हुनखे मुल्क निकाली ॾेई चुकंदो। बेनिश्ड माना मुल्क निकाली। नवा लफ़्ज़ आहिनि। बेनिश्ड माना मुल्क निकाली। माई दिस बिहेवियर, मुंहिंजो ही बिहेवियर विल हैव सरप्राइज़्ड यू, तव्हांखे हैरान करे चुकंदो। द स्कीम विल हैव फेल्ड फॉर द वांट ऑफ कैपिटल, मनसूबो पैसे जी कमीअ जे करे नाकाम थी चुकंदो। द डॉक्टर विल हैव डिस्कवर द क्यूर ऑफ द डिज़ीज़, डॉक्टर बीमारी जो इलाज ॻोल्हे चुकंदो, दरियाफ़्त करे चुकंदो। द टीचर विल हैव सस्पेंडेड हिज लेक्चर, उस्ताद पंहिंजो लेक्चर ख़त्म करे चुकंदो। सिज उभरण खां अॻु मुसाफ़िर पंहिंजी मंज़िल ते पहुची चुकंदा। बिफोर सनसेट द पैसेंजर्स विल हैव रीच देयर डेस्टिनेशंस, उस्ताद हाज़िरी लॻाए चुकंदो। द टीचर विल हैव कॉल्ड द रोल। हाणे असां सवाली जुमिलो कीअं ठाहींदासीं। सवाली जुमिले लाइ विल पहिरियों ईंदो, हमेशह ईंदो आहे। हेल्पिंग वर्ब पहिरियों ईंदो आहे फाइल खां, सब्जेक्ट खां। पोइ सब्जेक्ट ईंदो कोलम्बस। हैव जेको विल हैव आहे त हैव फाइल खां बाद में ईंदो। डिस्कवर्ड अमेरिका, छा कोलम्बस अमेरिका दरियाफ़्त करे चुकंदो। विल मरियम हैव सीन हैप्पियर डेज, छा मरियम सुठा ॾींहं ॾिसी चुकंदी। विल द शिप हैव संक, छा जहाज़ ॿुॾी चुकंदो। नाकारी जुमिला। द टीचर विल नॉट हैव अपॉइंटेड हिम मॉनिटर, उस्ताद हिन खे मॉनिटर मुक़ररु न चुकंदा। नाकारी जुमिला। हाणे विल नॉट हैव अॻु में असां पढ़ंदासीं त डज़ नॉट, डू नॉट, त उन में हाणे हिते हिकिड़ो हेल्पिंग वर्ब ॿिनि वर्डनि सां आहे। विल हिकिड़ो वर्ड आहे, हैव हिकिड़ो वर्ड आहे। ॿिनि वर्डनि जो हेल्पिंग वर्ब आहे। इन्हनि ॿिन्हिनि खे टोड़े करे विच में असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। विल नॉट हैव अपॉइंटेड हिम मॉनिटर, द पीपल विल नॉट हैव फॉरगॉटन देयर ग्रेट लीडर्स, दे वोंट हैव, इहो बि तरीक़ो आहे। रीच्ड होम सेफ एंड साउंड, उहे ख़ैरियत सां घर न पहुची न चुकंदा। नेगेटिव एंड इंट्रोगेटिव सेंटेंस, नाकारी ऐं हकारी जुमिलो। विल द पाइपर नॉट हैव, विल साॻी जाइ ते रहंदो, सब्जेक्ट साॻी जाइ ते रहंदो, नॉट सब्जेक्ट खां बाद में ईंदो, पोइ हैव साॻी जाइ ते ईंदो। लेड द रेड्स टू द रिवर साइड, विल द पिलग्रिम नॉट हैव परफॉर्म्ड हज, हाजिन, छा हाजी हज़रात हज करे न चुकंदा। विल नॉट द शॉपकीपर हैव रैप्ड आइटम्स इन शॉपिंग, छा का दुकानदार शयूं ख़रीद करण वारी थैली में वेड़े न चुकंदो। ताक़ीदी जुमिला। शक्ति शल हैव फॉलन फ्रॉम ग्रेट हाइट, शक्ति शल हैव फॉलन फ्रॉम ग्रेट, शक्ति वॾी ऊचाई त ज़रूरु किरी चुकंदो। शक्ति हाणे आहे ऐं उही सां सिर्फ़ु शल यूज़ कंदा आहियूं, तंहिंजे करे हाणे असां हिते विल जी जाइ ते शल यूज़ कंदासीं, शल जी जाइ ते विल यूज़ कंदासीं। ए स्मॉल लीक शल हैव संक द बिग शिप, जहाज़ खे ज़रूरु नंढड़ो सुराख ॿोड़े चुकंदो। यास्मीन्स ड्रीम्स शल हैव कम ट्रू, यास्मीन जा ख़्वाब ज़रूरु सचा साबित थींदा। हाणे असां थोरी सिंधी में डिस्कस कयूं। ज़मान मुस्तक़बिल कामिर पूरो वस्फ़ छा अथसि। असां हाणे इन सिंधी में पूरो कंदासीं। ज़मान मुस्तक़बिल कामिल, अहिड़ो फ़इल जंहिंमां ख़बर पवे त ईंदड़ वक़्त में फ़ाइल पंहिंजो कमु मुकमल पूरो करे चुकंदो, तंहिंखे ज़मान मुस्तक़बिल कामिल चवंदो आहे। नोट, ही ज़मान कम जी पूराई खे मुस्तक़बिल में पधिरो करे थो। नोट, शल हैव एंड विल हैव हिन ज़मान जा मावन फ़ाइल सॾाइनि था। मावन फ़ेल माना हेल्पिंग वर्ब, ऑक्सिलरी वर्ब। हिन ज़मान लाइ फ़ेल जी थर्ड सूरत इस्तेमालु कंदी आहे, थर्ड फॉर्म। हाणे कुझु वाकेबुलरी ही आहे, ॾिसी वठो। थैंक यू फॉर वॉचिंग।